मुल्क के ॿियनि शहरनि जीअं करमपुर में 21 रमज़ान मुबारक हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत के हवाले से अल शियत जमात यूनिट करमपुर तरफ़ां इनायत हुसैन खान बिजरानी ज़वार मोहम्मद सादिक नसीरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सखी दौलत शाह बुखारी दरगाह खां मातमी जुलूस बरामद थियो। मातमी जुलूस शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि चौकनि चौराहनि खां थींदो मोहम्मदी चौक ते पहुतो, जिते मातमी जुलूस में शरीक मोमिननि पारां मातम जो सिलसिलो जारी रखंदे मातमी जुलूस पंहिंजी अॻी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। मातमी जुलूस हैदर चौक ते पहुचंदो, जिते शिया उलमा इकराम मौलवी लियाकत अली शेख अनवर अली शाह बुखारी सैयद इसरार अमन शाह बुखारी मजलिस पढ़ंदा। तंहिंखां पोइ शाम जो मातमी जुलूस सखी दौलत शाह बुखारी दरगाह ते पहुची नहर थी वेंदो, जिते दस्तरख़्वान सजाए मातमी जुलूस में शरीक मोमिननि खे इफ़्तारी पिणु कराई वेंदी। ॿिए तरफ़ मातमी जुलूस के पुरअमन बणाइण लाइ करमपुर पुलिस तरफ़ां सिक्योरिटी सख़्त कई वई, जॾहिं त करमपुर शहर बंदि रहियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।